जी लतीफ़ नौ न्यापो प्रोग्राम सा मवीना श्रृंगी आवाज़ खिदमत में हाज़िर आया। सिंधियत प्रेमियुनि खे आरज़ाही नौ न्यापो चैनल सब्सक्राइब करे इल्म अदब ऐं सिंधियत जे हलचल में साथ ऐं सहकार ॾींदा। पंहिंजनि बि लाग रायनि सां रहनुमाई कंदा त महिरबानी थींदी। नौ न्यापो जे हिन एपिसोड में भिटाई घोट शाह अब्दुल लतीफ़ जी तख़लीक़ी ॿोली जो ज़िक्र कंदासीं। अखियुनि में थी वेव त आऊं वारीअ ढकियां, अखियुनि में थी वेव त आऊं वारीअ ढकियां, तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसां को ॿियो। सूफ़ी शाइरनि जी तख़लीक़ी ॿोली, शाह जी तख़लीक़ी ॿोली। सूफ़ी शाइरनि जी तख़लीक़ी ॿोली ते असीं अगरि नज़र कंदासीं त इन्हनि तरफ़ां इस्तेमालु कंदड़ ॿोली आम इंसाननि जे ॾुखनि सूरनि, ग़मनि ख़ुशियुनि, इश्क मुहबत जे जज़्बनि, अक़ीदनि ऐं धणीअ जे इबादत जा अनेक रंग असांखे इन में पसण वटां मिलंदा। कहिड़ी ॻाल्हि आहे जो इंसानी जज़्बनि, ख़्वाबनि जी तर्जुमानी कंदड़ इहे अहसास आम हूंदे बि ख़ासि ऐं अलहदा नज़र अचनि था। शाह लतीफ़ बि इन्हनि एहसासनि ऐं जज़्बनि जो ई ज़िक्र कयो आहे। काइनात तरफ़ां ख़लकियल हसीन मंज़र, वण टिण, गुल फुल, नदियूं नारियूं, ढंढूं टकरियूं, पहाड़ पखी, पसूं या माण्हू मिरूं, ज़रई पैदावार हुजे या मैदनी, आम ऐं ख़ासि पोरियत या हुक्मरान, धारियनि जूं जलगारूं, वतन वासियुनि रीतुनि रस्मुनि, पहराव तहज़ीब तमदुन खे पेश करण लाइ बैतनि में पंहिंजे मारूअड़नि तरफ़ां ॻाईंदड़ ॿोलीअ जो ई त सहारो वरितो आहे। तख़लीक़ी शऊर ज़रिए लफ़्ज़नि खे अहिड़ो त लिबास ओढ़ियो आहे जो आम इंसाननि अॻियां इहे शयूं हूंदे बि उहे उन्हनि खे पसण जे बावजूदु परखे ऐं एतिरो माणे न सघिया। समुंड में जॾहिं बरसाति जूं बूंदूं टप टप करे पवनि थियूं तॾहिं इन्हनि बेशुमार बूंदुनि मां वरी किन थोरियुनि बूंदुनि खे सिप जे सदके अनमोल मोतीअ जो दर्जो नसीब थिए थो। इन तरह लतीफ़ साईं जे बैतनि जी ॿोली जा लफ़्ज़ रवायती न रही करे ग़ैर रवायती रुतबो माणीनि था, आम ऐं ख़ासि माण्हुनि जे लबनि ते रक़्स कनि था। इन्हनि ते नज़र विझंदासीं त असांखे तख़लीक़ी ॿोलीअ जे जलवे ऐं जमाल जो दीदार थींदो। जीअं संग तराश रवाजी पत्थर खे पंहिंजे फ़नी क़ाबिलियत ज़रिए छीणी ऐं हथोड़े सां तराशे शाहकार रूप बख़्शे थो, जेके सदियुनि बाद बि कारीगर जो नादर नमूनो ॻाट ऊंचो कयो असांखे नज़र अचनि था। अजंता अलोरा हुजे या खजराहो जूं मूर्तियूं या कोनार्क जे सूर्य मंदिर जूं मूर्तियूं सदियुनि खां ॻाट ऊंचो कयूं बीठियूं आहिनि। साॻी तरह शाह जा बैत पंहिंजी शानदार तख़लीक़ी ॿोलीअ करे 300 सालनि जे अरसे बाद बि पाण तरफ़ असांखे छिकनि था। अॼु जे दौर में बि ॼण असांजे जज़्बनि जी तर्जुमानी कनि था। लतीफ़ साईं पंहिंजे बैतनि लाइ पाण फरमाइनि था, जेतो बैत भाया से आयतूं आहिनि। शाह जो इहो इज़हार ख़ुदि सनाई न बल्कि सच जो पराॾो आहे। अॼु बि हिंदू चाहे मुस्लमाननि वटि शाह जे रसाले खे धार्मिक ग्रंथनि सां गॾु रखण जो शर्फ़ रहियो आहे। लतीफ़ साईं असांजी गरियल मीरास आहे।
जंहिं वक़्तु अरबी फारसीअ जो असर ऐं दबदबो हो तंहिं वक़्तु शाह इन ॿोलीअ जे लफ़्ज़नि खे पंहिंजे तख़लीक़ी अमल में धूके ॻाइण खां परे करे बीहारियो। इन्हनि ॿोलियुनि जा के लफ़्ज़ घिड़ी पिया, पर शाह उन्हनि मथां पंहिंजी मिटीअ मां पैदा थियल ॿोलीअ खे तरजीह ॾींदे उन जो अहिड़ो इस्तेमालु कयो जो 3 सदियुनि बाद बि वक़्त जी लताड़ ऐं दज़ इन खे मेरो कयो न सघियो ऐं न ई इन खे लटे सघियो। तख़लीक़ी ॿोलीअ जो इहो ई कमाल आहे। जेसी ताईं इंसान ज़ात जो वजूद आहे तेसी ताईं इन अज़ीम शाइर जे तख़लीक़ी ॿोलीअ जो बि जलबो ऐं जमाल बरक़रार रहंदो। शाह जी ॿोली दिल खे छुहंदड़, माखी मिस्रीअ खां मिठी मन मोहे थी, जॾहिं माणिक मोती ऐं रंगनि जी इंडलट आम ऐं ख़ासि जो मन मोहींदी रहंदी। ॾाढ धणी ॼेठमल परसराम शाह लाइ फरमायो आहे त शाह सिंधी ॿोली जो छट आहे। हिते मां संदसि बैतनि जूं के सिटूं ज़रूरु पेश कंदसि जेके इन सचाई खे आया कनि थियूं। शाह जी तख़लीक़ी ॿोलीअ में सभई ख़ूबियूं असांखे नज़र ईंदी। सलासत, रोज़मर्रा इस्तेमालु थींदड़ लफ़्ज़, फ़साहत, ज़बान सवलाई सां झटे सघणु, बलागत, वक़्त ऐं हाल सां ठहिकी बीहणु, जिद्दत, अलहदा मज़मून जे साॻिया बि हुजनि त इन जो अंदाज़ इनफ़रादी हुजे। शाह ॿोलीअ में इज़ाफ़ो पिणु कयो जंहिंजो सबूत आम ऐं ख़ासि में कलाम उन्हनि जा मक़बूल रहिया। मुकमिल शेर न पढ़णु, चवणु या लिखण जे बावजूद बि भरपूर इज़हार असांखे उन्हनि में मिलंदो। केतिरा पहाका, चवणियूं, मुहावरा ऐं तरह उन्हनि ॾिना जहिड़ो की अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख सहन, ततीअ थधीअ काए कान्हे वेल वेहण जी, अचो त सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार, ए न मारुनि रीत जे सेण मटाइनि सोन ते, सनीअ सुई सुबियो मुंहुं मारुनि सीसा, वया मोर मरी हंज न रहियो हेकिड़ो, वगर कयो वतन प्रीत न छिननि पाण में, या वरी कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुए बहार जी, 70 कर 70 आऊं उघाड़ी आहियां, जिनी लाइ मुयसि कांधी बि न थिया, अदी आऊं अणॼाण जो संग सुञाणे न कयो। मारवीअ जे किरदार लाइ हिकु हंधि शेख हयास फरमायो आहे, अगरि लतीफ़ मारवीअ जे रसाले में ज़िक्र न कयो हुजे हां त उहा ॿियनि भॼायल औरतुनि जियां आम किरदार बणिजी पवे हां। इहो ई त तख़लीक़कार जो कमाल आहे। ही सुर मुंहिंजे दिल जे क़रीब आहे। इन किरदार मां ई त प्रेरणा हासिल करे मारवी जो पायो विझो वियो, जेको किरदार सादगी, वफ़ा ऐं हुब्बत वतनीअ जो मुजस्सिम आहे। पंहिंजे लासानी ॿोलीअ ऐं मिटीअ माउ जे गोद में समाइण वारी
ख़्वाहिश जो इन किरदार ज़रिए शानदार चिट चिटियो आहे। वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास, वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास, गोर मुंहिंजी सूमरा किज पहाड़नि पास, ॾिज ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़ियुनि वास, मुयाई जी आस जे वञे मढ़ मली रड़े।